टंडो बागो शहर के विच में गुज़रंदड़ शादी लार्ज या बागोवा जंहिंजे वसीले अंग्रेज़नि जे दौर में साहब महल खडहरो जे ठाहिण लाइ सामान पिणु आंदो वियो हो। उन तारीख़ी वाह जे ॿिन्ही कंधनि ते बाअसर माण्हुनि घर अॾे ऐं मेहनि जा वाड़ा ठाहे छॾिया आहिनि। वाह जे हेठे पासे वरी ॻोठाणनि कब्ज़ो करे मिर्चुनि जो बेजारो पोखे छॾियो आहे। सवें मेहुनि जे रोज़ानो वाह अंदरि दाख़िल थियणु ॿाहिरि निकिरणु कब्ज़नि ऐं ग़ैरक़ानूनी पोखनि सबबि वाह जा ॿई कपर कमज़ोर थी विया आहिनि। उन करे बरसातुनि थियण जी सूरत में सख़्तु नुक़सान जो ख़तरो आहे। टंडे बागे शहर के विच में गुज़रंदड़ वाह है जैसे तमाम वेझे इलाइके नवाबाद वटि कपरनि जा हालात ये आहिनि जो ॿई कपरूं खाइजी वियूं आहिनि। हिते बासरनि जेके माण्हू आहिनि उन्हनि जो माल मतो जेको आहे उहो हितां खां गुज़र करे थो। इन ई वाह में उहे मेयूं वेंचारनि था। जो कोई माल जेको विहारींदा सॼो मोरी किनारा सॼा ख़तमु थी वेंदा। असां कंहिं टाइम असांखे ख़तरो थी सघे थो। सॼो बसि चैनल सॼो केॾी महिल बि गारो थी सघे थो। भले हुन बाईपास मोरी ताईं हलो माल वेठो आहे, सॼी दुनिया जो माल वेठो केरला मलदार को बि अमल केरी नथो। रोड तो ख़त्म थी वियो, वाह बि ख़त्म थी वियो भई। हाणे पाणी जेको ईंदो आहे कल्याणी जो उन में त वाह बि टुटी वेंदो ऐं हीउ सॼो शहर ॿोड़े चट कंदो। हुनखे इरीगेशन वारनि खे ध्यानु ॾियणु खपे ऐं हिन ते कंट्रोल करणु खपे माल ते, त हीअ हिन माल खे रोकनि। इरीगेशन वारो ध्यानु ई कोन था ॾियनि। माल सॼो ॾींहुं त बीठो आहे। इहो माल गोबर वारो पाणी जेको वाटर सप्लाई ज़रिए वरी शहरनि खे सप्लाई थो थिए ऐं पुल जेका सावा दो टुटी वञे केॾी महिल का गाॾी जेका ऊंधी थी त माण्हू मरंदा ऐं माण्हू मरण खां पोइ इंसान को तमाशो बनाईंदी आहे। तव्हां पंहिंजी अखियुनि सां ॾिसो रोड जो बाक़ी वञी को फुट रहियो आहे ऐं किरोड़नि जो रोड आहे। इहा असांखे मार्की करणु घुरिजे ऐं इरीगेशन वारा जेको नाअहली इहा आहे त अॻे जेको ज़मानो हूंदो हितां पटड़ीनि था माण्हू जेको पको रोड छॾे करे पटड़ीनि खे तरजीह ॾींदा। पर हाणे जेको ऑफिसर वॾा बंगलौरनि में निकिरनि कोन था, दारोगा ऐं बिलदार जेको घर वेठे वेठा पगार खणनि। वहाँ जी हालत ये है, किनारा ख़त्म थी रोड ख़त्म थी हलिया आप कल्याण जे पानी करे घर लगी सके थो। ओवरऑल जेके भी असांजा वाह जेके भी आहिनि उन ते ज़ाहिर आहे ॻोठाणा रहनि था। ॻोठाणनि जे करे जेको आहे उते चुपायो माल बि आहे। उते इहो असांजो तमामु घणो नुक़सानु चुपायो माल असांजो करे थो, जंहिंमें असांजा ब्रिचिस जा बि वधि में चांसिस इन चुपाए माल जे करे आहिनि। इन में कानूनी जेको आहे सो इन्हनि ते बिल्कुलु फिलाए थियणु खपे ऐं इनशाला इन्हनि ते कानूनी एक्शन असां ज़रूरु वठंदासीं। छो जो हीउ जियापो आहे माण्हुनि जो, जेकॾहिं ब्रीच पिया तॾहिं बि माण्हुनि जो जेको आहे हिकिड़ो त ऑलरेडी पाणी जी अॻे खोट हले पई थी, इनखे इनशाला असीं कवर कंदासीं। से कब्ज़ा जेकॾहिं हींअर ओवरऑल असांजा कब्ज़ा ख़तमु थी चुका आहिनि। बाक़ी कब्ज़नि जी ॻाल्हि इहा आहे त असांखे पहिरीं असांखे खपे थो हलण जो रस्तो जेको हाई कोर्ट जो हुकुम आहे, जेको असांखे 15 फुट 20 फुट जिते बि असांजी मशीनरी हली सघे थी त आउं सम्झां थो त उते बहितर इहो आहे त असां बि कंहिंखे तंग न करियूं ऐं न ई असां इहो कयो आहे। जिते बि असांजो हलण जो रस्तो आहे उहो असां जेको आहे उते हलण जो रस्तो असीं कढी विया आहियूं जिते असांजी मशीनरी उहा असांजी मूव करे सघे थी। पेरिनियल हुजे किनाल या नॉन पेरिनियल किनाल हुजे, असांखे कोर्ट जो ऑर्डर आहे त फर्स्ट फेज़ तव्हांजो गुज़री चुको आहे असांजो। के जेके बि कब्ज़ा वाहन जे कबनि ते आहिनि असांखे हटाइणा पवंदा। इहो असांखे कोर्ट जो ऑर्डर आहे। तंहिंजे करे उन्हनि सभिनी कब्ज़नि ते इंक्रोचमेंट जो आहे उहो हले पियो कमु ऐं कोर्ट उनखे मॉनिटर पाण पई करे। उन में तव्हां ॾिठो हूंदो त लास्ट वीक जजिस पाण आया अची विज़िट कयनि सभिनी वाहन ते, शादी लाज ते, ॿियनि वाहन ते, सॼे बदीन में हैदराबाद खां वठी जजिस पाण पिया विज़िट करनि। उन में हाणे असां जेके इरीगेशन जो स्टाफ आहे असांजो कोर्ट खे फुल सपोर्ट करे पियो। जिथे जिथे फर्स्ट फेज़ कंप्लीट थी चुको आहे, सेकेंड फेज़ जो कमु हले पियो। जिथे जिथे बि इंक्रोचमेंट हूंदी उहा उन्हनि खे हटाइणी पवंदी माण्हुनि खे ऐं जे उते को वाड़ो ठहियलु आहे या का शइ आहे त उहो बिल्कुलु रिमूव कराई। आपाशी खाते बागो वाह खे आरडी 16 खां 19 ताईं घारे पवण जे इम्कान सबबि शहर ऐं मिस्री शाह कब्रिस्तान खे बचाइण लाइ पिचिंग करे दीवार त ॾियारी आहे, पर ठेकेदार जे नाक़िस सामान इस्तेमालु करणु ऐं स्लीपिंग सही न थियण करे किरोड़े रुपयनि जी लाॻत सां ठहियलु दीवार बेफ़ाइदे नज़र अची रही आहे। जन त दीवार खे हंधा हंधा ॾार पिणु पइजी चुका आहिनि। हीअ दीवार जेकी हुई सो तमामु कमज़ोर ॾिनी असां ॾाढे मिस्री शाह जी ऐं केॾी महिल पे हितां ही घारो पई सघे थो। असीं हीअ ओलिया में बीठा आहियूं, जितां बीठा आहियूं हितां आमरी वटां तमामु दीवार कमज़ोर टुटी चुकी आहे ऐं केॾी महिल बरसातुनि जे हवाले सां हीअ मिस्री शाह ओलिया त ठहियो पर असांखे बि माना जेको थो हीअ ॿोड़े छॾींदी ऐं दीवार कमज़ोर ॾिनी अथनि ऐं पैसा खाई जेको थो हिन दीवार जा
भॼी विया आहिनि। कुझु जेकी दीवार रहियल कयल हुई सो बि ज़मींदारनि खे वञी परियां ॾिनी अथनि। को ख्वाजो को ज़मींदार आहे उनखे दीवार ॾिनऊं ऐं ॾाढे मिस्री शाह खे वीचारे खे जंहिंजी दीवार हुई उन्हनि खे असल कोन ॾिननि ऐं अॻियां वञी ॾिननि दीवार। इन जी दीवार रही किरी पई आहे, वीचारी कमज़ोर आहे ऐं केॾी महिल बि जे बरसातुनि जो घारो पियो त हीउ ओलिया त हू बि ॿुॾंदो, पर हीउ जेको तव्हां ॾिसो पिया शहर जा हीउ जो असीं हेठि शहर वेठा आहियूं, शहर में वेठा आहियूं, इहे बि ॿुॾी वेंदासीं हलिया। मिस्री जा ओलिया में गारो पवंदो, दीवार सवली कोन कई खई अथनि। मिस्री जा ओलिया में गारो पवंदो ऐं उहो पाणी बीठो आहे, मज़ेर दीवार खई कोन अथनि ऐं कबरूं आहिनि सभु ॿुॾी वेंदियूं। पंहिंजो त एहतियात करियो ऐं मसइलो हल करे ॾियो। पुराणो मिस्री शाह कब्रिस्तान आहे जेको हिते हिकिड़ी दीवार ॿधी अथनि। उहा दीवार ठेकेदारनि उन में कमज़ोर लोह ॿोह हणी ऐं सॼी टोड़ाए उहा हाणे ख़तमु थी किरी वई आहे ऐं हाणे उन में असांजा मुर्दा जेके आहिनि से बि लुड़नि पिया, कबरूं लुड़नि पियूं अंदरि। ऐं इहो नथो चई सघां त नाक़िद मटेरियल आहे, बाक़ी पाणी जी ऊच नीच थींदी आहे उन जे करे पाणी में ज़ाहिर आहे उनजो केॾी महिल फ्लो घटिजे थो, केॾी महिल वधे थो, पोइ उन में खाद साद बिल्कुलु अचे थी। इहे शयूं पॉसिबल आहिनि। शहरियुनि एहतजाज कंदे मुतालबो कयो आहे त वाह जे कपनि ते थियल कब्ज़ा ख़तमु कराए वाह जे ॿिन्ही कंधनि खे पुख़्तो कयो वञे त जीअं इम्कानी नुक़सान खां बची सघिजे। पिचिंग वारो कमु जेको आहे दीवार जेके आहे उनजो सुठे नमूने कमु कराए ऐं जेको आहे सो महफ़ूज़ बंदि ॾियारायो वञे त जीअं असीं ओलिया असांजो बची सघे ऐं असीं बि जेको आहे सो बरसाती पाणी ॿुॾण खां बची सघूं। इसाक मेमन, सिंध टी न्यूज़, टंडो बाग।